टोले सुणने जे में तू ही हिकु बणी वई टोले सुणने जे में तू ही हिकु बणी वई खिली खिली मिठा तू मुझी दिल खणी वई खिली खिली मिठा तू मुझी दिल खणी वई कुल्हन ते केरे ओ बारा बराए कुल्हन ते केरे मुझो छॾियो वा मथो तो फेरे खिली खिली मिठा तू मुझी दिल खणी वई खिली खिली मिठा तू मुझी दिल खणी वई टोले सुणने जे में तू ही हिकु बणी वई टोले सुणने जे में तू ही हिकु बणी वई खिली खिली मिठा तू मुझी दिल खणी वई खिली खिली मिठा तू मुझी दिल खणी वई तुझिया जो मिसाल ही ना है सुहा तुझिया जो मिसाल ही ना है तो सब पुजे को मजाल ही ना है खिली खिली मिठा तू मुझी दिल खणी वई खिली खिली मिठा तू मुझी दिल खणी वई टोले सुणने जे में तू ही हिकु बणी वई टोले सुणने जे में तू ही हिकु बणी वई खिली खिली मिठा तू मुझी दिल खणी वई खिली खिली मिठा तू मुझी दिल खणी वई कोलाची आशिक तोते कुर्बान कोलाची आशिक तोते राज़ी घणो वा मालिक तोते खिली खिली मिठा तू मुझी दिल खणी वई खिली खिली मिठा तू मुझी दिल खणी वई टोले सुणने जे में तू ही हिकु बणी वई टोले सुणने जे में तू ही हिकु बणी वई खिली खिली मिठा तू मुझी दिल खणी 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 वई फराज रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद दोस्तों असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा गाना ऑडियो कैसेट तां रिकॉर्ड थियल मौजूद आहिनि। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जे ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट के भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। राब्ते जे लाइ कॉल कंदा मोहम्मद फराज 0300 3400 570।